कट था ॾियूं मेड़ के बोड़ियूं था मेड़ मुझो घर आहे इहो मां सोचे भी नथो सघां ना मां अहिड़ो कमु कंदुमि को भी सिंध जो शहर मुंहिंजो शहर आहे। नादिर खान अचे तो उनको पुछूं था तो पाण के क्लियर करे नादिर खान तो मां कट नथो जारायां उन साजिश में शामिल न आहियां तो पाण के क्लियर मीर साहब वठ लासीं। बाक़ी केर हुजे कहिड़ी भी ताक़त हुजे मेड़ के कट असांजे लाशनि ते ईंदो। गाजी खावड़ लग धामरा वाह खे कट ॾियण वारे मामले तां छिकताण वधी वई। मेहर जे तमंदार जो चवण आहे त पहिरियां असांजे लाशनि खे कट ईंदा पोइ धामरा वाह खे कट ईंदो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शीराज गाड़ी मूजिब पीपीएमपीए मीर नादिर खान मक्सी जो चवण आहे त मेहर शहर खे आऊं बोड़ाइण जो सोचे बि नथो सघां। मेहर मुंहिंजो ॿियो घर आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ अजाई प्रोपेगंडा कई पई वञे। गाजी खावड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त पाणी तमामु घणो आहे जंहिंखे नेकाल करण लाइ पाणीअ खे दग ॾियणो पवंदो। बाक़ी मेहर सिटीअ वारा पंहिंजे हिफ़ाज़ती बंदनि खे मज़बूत कनि जीअं पाणी उन्हनि खे नुक़सान न पहुचाए। नादिर मक्सी वधीक चयो आहे त ॿोॾि जो पाणी बलोचिस्तान मां अञा अचे पियो जेको वारे तालके में अची गॾु थियो आहे। ॿोॾि जे पाणीअ खे कढण लाइ अॼु शाम वॾे वज़ीर सां मीटिंग करे पाणीअ खे तुर्त नेकाल ॾिनो वेंदो। ॿिए पासे मेहर शहर जे तमंदार सदाम हुसैन चांडियो ॻाल्हाईंदे चयो आहे त पहिरीं असांजे लाशनि खे कट ईंदा पोइ धामरा वाह खे कट ईंदो। हुन जो चवणु हो त मीर नादिर मक्सीअ सां सॼी हक़ीक़त ते ॻाल्हि ॿोल करण लाइ वञा पियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अॼु इहो वीडियो ठाहियां पियो, मूंखे ख़बर पई आहे को ग़लति इंफॉर्मेशन निकिती आहे। को मेड़ के असां को कट था ॾियूं मेड़ के बोड़ियूं था मेड़ मुंहिंजो घर आहे इहो मां सोचे भी नथो सघां ना मां अहिड़ो कमु कंदुमि। को भी सिंध जो शहर मुंहिंजो शहर आहे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे जो मां अञा मेड़ खे बचायां, जेको पाणी पोइतो अचे थो अञा वाध कंदो। मुंहिंजो मक़सदु इहो हुयो जो बाबा पाणी खे को रस्तो अहिड़े तरीक़े सां ॾियो जंहिंमें असांजा शहर बचनि। इहो न आहे जो असां अहिड़ा कट हणूं या अहिड़ी शयूं भञूं रहंदो जेकी शइ बतल आहे उन खे बि बोड़े छॾूं। इहा जंहिं बि कढी आहे या इहा ॻाल्हि निकिती आहे इहा ग़लति आहे, इहो थियणो ई कोन्हे। इंशाअल्लाह ताला अञा मां चयो इहो आहे जो रिंग बंदि जेको तव्हांजो आहे जेको मां ॾिठो आहे इहो नंढो आहे, इन खे अञा 4-5 मशीनूं मां सीएम खे चयो तव्हांखे ॾे, इन रिंग बंदि खे मोकिलो बि कयो वॾो बि कयो जो पाणी पोइतो चढ़ंदो त तव्हांखे नुक़सानु थींदो। मां तव्हां सां गॾु आहियां, मुंहिंजी ज़रूरत तव्हांखे पए ॾींहुं हुजे राति हुजे मां तव्हां वटि अची मदद कंदुमि तव्हांजी। मां तव्हां सां गॾु आहियां इन शइ जे बारे में। अगरि जंहिं बि इहा ॻाल्हि सोची आहे इहा ग़लति आहे, ईअं थी नथो सघे, ग़लति ॻाल्हि आहे सफ़ा। ईअं ई आहे वकार खान जीअं चयो असांजी नादिर खान सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हींअर अचे थो पियो नसीराबाद खां असां मिलूं था। केर बि हुजे केॾी वॾी ताक़त हुजे, प्राइम मिनिस्टर बि ओॾी महिल गॾु हुयो, सीएम गॾु हो, केर बि हूंदो कहिड़ी बि सूरत में कटण न थींदासीं। हींअर मशीन आई आहे, तव्हां मेड़ान खे मां ॿुधायां मशीन जे धामरा ते मुंहिंजे घोट जे भरिसां बीठी आहे, अॻिते वञे पई मशीन खे मूं रोकरायो आहे। एक्सकेवेटर मशीन उते बीठी आहे, उहा रोकराई आहे, मुंहिंजा माण्हू मशीन जे मथां चढ़िया बीठा आहिनि। मां सभिनी मेड़ान खे ॿुधायां थो नादिर खान अचे थो उनको पुछूं था त पाण खे क्लियर करे नादिर खान त मां कट नथो जारायां उन साजिश में शामिल न आहियां त पाण खे क्लियर मीर साहब वठ लासीं। बाक़ी केर बि हुजे कहिड़ी बि ताक़त हुजे मेड़ के कट असांजे लाशनि ते ईंदो। बाक़ी असां जहिड़ा हूंदा मेड़ के कट कोन्हे। हाणे केर थो जाराए कट केर नथो जाराए, हितां असां नादिर खान सां मिली असां पाण वञूं था पिया हुते धामराबाद जेका मशीन आई आहे असां हुन मशीन खे मोटायूं था। हींअर हुनखे रोके बीठा आहिनि। केर बि हूंदो कहिड़ी बि ताक़त हूंदी असां कट ॾियण न छॾींदासीं, असांजे लाशनि ते कट थींदो। केॾी वॾी ताक़त हूंदी मेड़ जे माण्हू, तव्हां मेड़ जा माण्हू छा था कट अचे मज़ामत कंदव। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।